कैमरामैन ममताज अली पीरजाद सां गॾु दिलबर शाहिद मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल जी नाज़रीन लाड़काणे जे हिकु नए इशू ते आउं वरी हाज़िर थियो आहियां। लाड़काणे में जिनके लेसन ॾिना विया आहिनि उन 4 गुता आहिनि ऐं उन ते नौजवान नस्ल सरेआम मनशियात शराब आराम सां वठी करे अहिड़े नमूने ॾेखारे रहिया आहिनि त जीअं उन्हनि खे परमिशन मिलियल हुजे त हिंदू हुजे या मुस्लिम हुजे उनखे शराब ॾियणो आहे। लाड़काणे जूं 4 कुंडा मेन चौक हीरोइन सां भरिया पिया आहिनि। किथे न किथे 4 हीरोइनी वेठा आहिनि, किथे न किथे 2 हीरोइनी वेठा आहिनि, किथे न किथे हीरोइन वापराए रहिया आहिनि। उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो ख़ौफ़ न आहे। लाड़काणो SSP खे आउं ॿुधाइणु चाहियां थो त लाड़काणो उहो वाहिद मनशियात फरोश शहर थी वियो आहे जिते ॿाहिरें शहर जा हीरोइनी अची हिते हीरोइन वापराए। चाचा नंढे लागू काथां जो आहे बाबा? असली मेड़ पिपरी जो। तूं पुट केरु आहे नंढड़ा? घणे टाइम खां नशो थो करे? 2-3 साल थिया। कहिड़ो नशो? मथे मुंह कर बा हेरे मुंह कर हेरे। जी हां हिते भला आसानी सां मिली थे न मनीषा जी हीरोइन आसानी सां मिलंदी आहे भला 12 शरीर हाँ असां वटि हीरोइन न हलंदी आहे। हूंदी अॻु हुते न हलंदी हाणे बि हुते कान्हे का। हाँ पर हिते आहे मुंहिंजी भला ख़्वाहिश आहे त हीरोइन छॾणु चाहियूं। साईं हींअर जेको असां हेल्प करे हींअर छॾियूं असां हिते हींअर ई हिते हथु कढूं हर शइ मां। तव्हांखे कंहिं छॾण लाइ न चयो आहे त कंहिं बि न चयो आहे। मेथाडोन टेबलेट निकितियूं न अलाए केतिरनि खे रोई बि चयो आहे असां त बाबा असांखे रुॻो हिकिड़ो पतो वठी ॾियो राय मोला असां नशो छॾियूं। पैसनि वारनि बि विया ऐं उन्हनि खे बि मिनतूं कयूं पर कंहिं चङा ई अलाए नाले न कई आहे। जी हा बचड़ा आहिनि शादी पंहिंजो घर ऐं सरेआम चवनि था त हिते हीरोइन आराम सां मिली वञे थी जंहिंजे करे पंहिंजूं सिटियूं छॾे करे असां हिते हीरोइन पीऊं था ऐं हिते एतिरी त सरेआम हीरोइन खे छूट आहे जो आराम सां पी सघूं था ऐं नौजवान खे एतिरी छूट ॾिनी वई आहे जो शराब जा शीशा 2 हथा मथे खणी ॾेखारनि पिया। चवण जो मक़सदु इहो आहे त हिकु हीरोइनी इंटर पास पढ़ियल आहियो? हा इंटर तालीम आहे। इंटर तालीम आहे जी हा बस ऐं पंहिंजे बच्चनि पढ़ी हीरोइन छॾणु पियो चाहे। हिकु नौजवान घर जो चराग हलाईंदड़ घर जो चुल्हो हलाईंदड़ हीरोइन छॾणु पियो चाहे। अफ़सोस सां चवंदुसि त मौजूदा हुकूमत हिते का अहिड़ी तंज़ीम बि न ठाहे सघी आहे जेकी हीरोइन खे हीरोइन छॾाए ऐं हिन मनशियात फरोशन गता हलाइण वारनि ते एक्शन खणे ऐं उन जा लेसन रद्द कराए त जीअं असांजो नौजवान नस्ल तबाही खां बची सघे। किथां जा आहियो? गाजीपुर वारा जाओ। असांखे 80-90 साल थींदो। 80 न पढ़ियल हो? पढ़ियल न असांखे पी मां न पढ़ायो। हीरोइन छॾा पियो? असां न पींदा आहियूं। असां न पींदा। बाक़ी छा कंदा? चाह ते ख़तम थी विया आहियूं। चाह ते ख़तम थी विया। अच्छा हले थी पई मनशियात में 200 ॿार ख़तम थी विया। 2-3 साल 20-25 साल अवल हिते NGOs हूंदी जेकी मुख़्तलिफ़ हीरोइन खे हीरोइन छॾाईंदी। अॼु उहे इदारा तव्हांखे नज़र अचनि था लाड़काणे? उहो बिल्कुलु न आहिनि। जीअं ॾिसो कराचीअ में पकड़ी माण्हू उन्हनि खे अंदरि था कनि उन्हनि खे उते आहे। हिते कुझु बि न आहे। हिते घिटी वञो ॾिसो मवाली नशाई किरिया पिया आहिनि। सफ़ा तबाह थी वियो आहे। सफ़ा हुकूमत कहिड़ो मुतालबो कंदो हींअर? असां हुकूमत खे इहो मुतालबो था कयूं त हुकूमत खे इहो चवणु था चाहियूं त महिरबानी करे जेके मनशियात हिते हलाए रहिया आहिनि उन्हनि जे मथां थोरो दबाव रखनि। पुलिस उन्हनि खे थोरो पकड़े मज़बूत करे बस। पूरे लाड़काणे में घर में थी हले ऐं पुलिस खे हुकूमत खे सभु ख़बर आहे किथे मनशियात हलाए थी किथे नथी हले पर को बि एक्शन नथो खजे छो जो लाड़काणो आहे निंधणको आहे। लाड़काणो असांजे लाड़काणे खे निंधणको करे उछलायो वियो आहे। को अमन न आहे हिते। मनशियात एतिरी आहे जो घर घिटी मनशियात थी वई आहे। को घर जो बच्चो महफ़ूज़ न आहे। नंढा नसुल खरी वियो आहे सॼो। SSP लाड़काणो DIG लाड़काणो मां खे ॿुधाए छॾियां त असुल कारण बदअमनी जो इहो ई आहे शराब हीरोइन ऐं मनशियात। इन जे करे हीरोइन खे मनशियात खे
ख़तमु कराइणु घुरिजे। ही ख़तमु न थींदा कॾहिं बि, ही कॾहिं बि ख़तमु न थींदा जेसीं ताईं मनुष्यात ख़तमु न थींदी। हिननि जी पंहिंजी ज़ुबानी आहे त असांजो इलाजु करायो वञे त जीअं असां पंहिंजी ज़िंदगी सुकून सां ऐं पंहिंजनि बचनि सां गुज़ारे सघूं।